أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى ألم يجدك يتيما ووجدك ضالا فهدى ووجدك عائلا فأغنى فأما اليتيم فلا تقهر فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر وأما السائل فلا تنهر وأما بنعمة ربك فحدث صدق الله العظيम. जज़ाकल्ला हाफ़िज़ सुहेल क़ादरी जे आवाज़ में तलावत कलाम पाक ॿुधण जी साथ त माणी सी बेशक कलाम पाक ॿुधण सां रूह खे राहत मिलंदी आहे, दिलि खे तस्कीन मिलंदी आहे। पाण बि क़ुर पाक पढ़ो ऐं पंहिंजनि ॿारनि खे बि पढ़ण जी तलक़ीन कयो, उन्हनि खे पढ़ायो। सो ॻाल्हि इहा आहे सभ खां पहिरियां त रमज़ानुल मुबारक जो बाबरकत महीनो स्टार्ट थी चुको आहे, शुरू थी चुको आहे। असां पारां तव्हां सभिनी खे रमज़ानुल मुबारक जूं ख़ासि मुबारकूं हुजनि ऐं हीउ रहमतुनि जो महीनो, हीउ बरकतुनि जो महीनो। दिलि चवे थी त हिन वक़्तु तव्हांजे लाइ दुआ कयूं त शाल रब करीम तव्हांजे अंगण ते, तव्हांजे झोल में तमामु घणियूं ख़ुशियूं खणी अचे, बल्कि ख़ुशियूं अता फ़रमाए, तव्हांखे रहमतूं अता फ़रमाए, पंहिंजूं करम नवाज़ूं अता फ़रमाए। सलाम रमज़ान जी ख़ासि नशियात में आऊं आहियां इरशाद जागीराणी ऐं आऊं भलीकार चवां थो। अॼु हिन टीम में असांजे सथ में सिंध टीवी जो हिसो थियण ते पिरह सैयद बि असां सां गॾु आहे, उनखे वेलकम चऊं था। पिरह कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो। जी वॾी महिरबानी। ऐं जी चवंदो आहिनि त सभु तारीफ़ूं जेके आहिनि उन परवरदिगार न आहिनि। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾही न पचारे मिणनिया महिरबान घणो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं सभु तारीफ़ूं जेके बि असांजो रहमतुल आलमीन आहिनि, ॿिन्हिनि जहान जा मालिक आहिनि, जिन ॿिन्हिनि जहाननि जूं जोड़ियूं आहिनि। ऐं असां जेकॾहिं हींअर हलूं पिया वेहूं पिया, उन्हनि जी ई कुदरत आहे ऐं ख़ुदा जी कुदरत आहे जेको असां हिते वेठा आहियूं ऐं असां ख़ुशनसीब आहियूं। इरशाद साहब त असांखे ही रमज़ान नसीब थियो आहे ऐं असां रोज़ा रखी रहिया आहियूं। जीअं त रमज़ान जेको आहे उहो इस्लाम जो टियों रुकन आहे ऐं असां ते फ़र्ज़ बि आहे रोज़ा
रखणु ऐं रोज़नि में हिकिड़ी अलॻि सी एक्साइटमेंट थींदी आहे, मज़ो ईंदो आहे असांखे रखण में। मूंखे तव्हां ॿुधायो त तव्हांखे कुछ डिफरेंट फील थींदो आहे ज़िम्मेदारियुनि में, रिस्पॉन्सिबिलिटीज़ में जॾहिं रमज़ान अची वञे? अच्छा, ही जेकी पाण रोज़ा रखूं था इन्हनि जो त मज़ो पंहिंजो ई आहे, पर जेकी नंढपण में असां रखियासीं त उन्हनि जो वञी चाम पंहिंजो हुयो। बिल्कुलु त सुबुह जो सवेर मतिलबु 4-5 बजे 3 बजे उथणु, सहरी करणु, एक्साइटमेंट हूंदी हुई त असांखे रमज़ान में रोज़ो रखणो आहे, उनखां पोइ वरी जल्दी खोलणो आहे, त उहे सभु शयूं हूंदियूं। सहरी में जेके नंढनि ॿारनि खे वरी थोरो वधीक ई मतिलबु इन पासे जज़्बो ऐं शौक़ु हूंदो हुयो त असीं रोज़ा रखूं। बहरहाल असां कचौरी बि कंदासीं ऐं वरी तव्हांखे ॿुधाईंदासीं त रमज़ान मुबारक जेका फ़ज़ीलत आहे उनजी अहमियत केतिरी वधीक आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जेकॾहिं पाण स्टार्ट वठूं त उन्हनि फरमायो त जेकॾहिं आम मुस्लमान खे, असां मुस्लमाननि खे ख़बर पइजी वञे त रमज़ान जी अहमियत छा आहे, त असीं सॼो साल ई इहा दुआ घुरूं, इहा ख़्वाहिश कयूं त सॼो साल ई रमज़ान हुजे। सो इन रमज़ान जी फ़ज़ीलत अहमियत ते अॼु वधीक कचौरी कंदासीं। उलमा इकराम बि असां थोरी देरि में जॉइन कंदा, पर आउं तव्हांखे ॿुधायां त असांजो करशी जामे शरीफ़ जंहिं ते असांखे आहे 100% यकीन, 100% भरोसो आहे। अफ़्तार जो दस्तरखान हुजे ऐं करशी जामे शरीफ़ न हुजे त पोइ मज़ो किथे ईंदो आहे? बिल्कुलु, ऐं इहा ई वजह आहे, इहो ई सबबु आहे त सिर्फ़ु नेशनल न बल्कि इंटरनेशनल एवार्ड्स ऐं सर्टिफिकेट मिली चुका आहिनि करशी जामे शरीफ़ खे। इहा वॾी ॻाल्हि आहे त करशी जामे शरीफ़ खे एॾा वॾा एवार्ड ऐं सर्टिफिकेट मिली चुका आहिनि ऐं तव्हां ऐं असांखे रिफ्रेशिंग ऐं ख़ासि तौर ते जेका एनर्जी पहुचाइण में किरदारु अदा करे थो करशी जामे शरीफ़ आहे। ऐं आउं तव्हांखे त इहो ॿुधायां त 265 क्वालिटी टेस्टिंग मरहले मां गुज़रंदी आहे करशी जामे शरीफ़। जेका बॉटल तव्हां ॾिसंदा आहियो त इहा एतिरनि मरहलनि मां गुज़री तव्हां ताईं पहुचंदी आहे। जेका शुगर फ्री जी जेका बॉटल हूंदी आहे करशी जामे शरीफ़, उहा 276 क्वालिटी टेस्ट थींदियूं आहिनि उन जूं ऐं उन्हनि चेक्स वारे मसइले मां ऐं मरहले मां गुज़री करे तव्हां ताईं करशी जामे शरीफ़ पहुचंदो आहे। इन लाइ त असां सभिनी खे भरोसो आहे करशी जामे शरीफ़ ते। आउं त वॾे शौक़ सां चाह सां पीअंदो आहियां, न सिर्फ़ु आउं पीअंदो आहियां पर घर जा जेके नंढा ॿार आहिनि उहे वॾे शौक़ चाह सां करशी जामे शरीफ़ शरबत पीअंदा आहिनि। ऐं करशी जामे शरीफ़ जो हिकिड़ो मज़े वारी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त शुगर फ्री बि अची वियो आहे। मतिलबु जंहिंखे शुगर आहे उहे बि पी सघनि था, उहे बि टेस्ट करे सघनि था, उहे बि इंजॉय करे सघनि था। बिल्कुलु, ऐं असां ॿुधायोसीं त केतिरनि टेस्ट मरहलनि मां गुज़रे थो, इहा तव्हांखे ॼाणीसीं। इन खां वधीक करशी जामे शरीफ़ पाकिस्तान नंबर 1 फेवरेट इन जे करे बि आहे त हीउ 100% ख़ालिस अर्कियात मां ठहियलु आहे। माना जेकी कुदरती जड़ी बूटियूं हूंदियूं आहिनि उन्हनि मां हीउ तयारु कयो वेंदो आहे। ऐं ॿी जेका मज़े जी ॻाल्हि पहिरियों तव्हांखे ॿुधायां, तव्हां सोचींदा हूंदो त इहो कीअं तयारु थियो। उहो ईअं तयारु थिए थो त हिन में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल नाहे, मतिलबु ख़ासि जेकी अर्क आहिनि उन्हनि सां ई ठाहियो वेंदो आहे। ऐं तबियत में जेका पाण खे तरावत ईंदी आहे या पाण कॾहिं कॾहिं फील कंदा आहियूं मूंझ थींदी आहे, दिलि ते थोरी तोर थी पवंदी आहे, सो हीउ अहिड़ो शरबत न आहे, हीउ ज़बरदस्त मशरूब आहे करशी जामे शरीफ़ जो। ऐं अहिड़े क़िस्म जो का बि हिन में का हिकिड़ी ॻाल्हि न आहे। इफ़्तार हुजे या सहर हुजे, रमज़ान जी रौनकुनि में वधीक इज़ाफ़ो करण जे लाइ पाकिस्तान सॼे में लाइट रिफ्रेशिंग करशी जामे शरीफ़ मौजूदु आहे जेकी सभु पीअंदा आहिनि। करशी जामे शरीफ़ में शामिलु संदल आहे, गुलाब आहे, कुझु ॻाल्हियूं ॿुधायूं न माण्हुनि खे त करशी जामे शरीफ़ में आहे छा। ऐं इन खां सवाइ जेकी हर्ब्स आहिनि ऐं कुकिंग क्वालिटीज़ पिणु आहिनि जंहिंजे करे ही मशहूरु आहे। ऐं गॾो गॾु इहो बि तव्हांखे ॿुधायूं त तबियत में जेका बहारी आणे थो, तबियत में जेका थधाण आहे थो, उहो करशी जामे शरीफ़ जो मशरूब बि आणे सघे थो। रौनक रमज़ान पंहिंजे दस्तरख़्वान ते करशी जामे शरीफ़ सजाए छॾियो, छो त रोज़ेदार उञारो हूंदो आहे। रोज़ेदार खे सिर्फ़ु इहो ई हूंदो आहे त रोज़ो रुॻो खुले ऐं आउं पाणी पीआं। पाणी बि पीअणु घुरिजे, पर जेकॾहिं करशी जामे शरीफ़ जो थधो गिलास इफ़्तार महिल असांखे मिले थो त पोइ मन ऐं दिलि बाग बहारीअ में अची वञे थी। बिल्कुलु, इन खां सवाइ कीअं तव्हां उन कयो तव्हां ॿुधाईंदो? जी जी बिल्कुलु, तव्हां सही था चओ। आउं अगरि ॻाल्हि करियां, जॾहिं खां मूं अखि खोली आहे करशी जामे शरीफ़ खे ॾिठो आहे पंहिंजे दस्तरख़्वान ते। बिल्कुलु सही, हाणे त माण्हू खे यकीन थी वियो त करशी जामे शरीफ़ ज़बरदस्त आहे। ज़बरदस्त आहे, बिल्कुलु। ऐं जंहिं ॿियनि स्पॉन्सर ताउन कयो आहे जामे शरीफ़, तव्हां ॿुधाए चुका आहियो। उनखां पोइ सबरोज़ आहे, रूह अफ़ज़ा आहे, तलू आहे, नेस्ले एवरीडे आहे, पाकोला फ्लेवर्स आहिनि, उनखां अलावा सूफ़ी दस्तरख़्वान आहे, क्विज़ शरबत आहे, वाइटल टी आहे, ब्रिज पावर आहे, मलका फूड आहे, नेक्स आहे, अकूवत आहे, GFC बिल्डर्स आहे, 4Me आहे, अल ख़िदमत फाउंडेशन आहे, शर्जा कुकिंग ऑयल आहे, टेंग आहे, SKMCH, ब्लेक रोज़, 7 हर्बल, समर रस, डायमंड, सुप्रीम फॉर्म, वकार बिल्डर्स, स्वीट एंड फातिमा फर्टिलाइज़र। वाह वाह, सभिनी जो ताउन आहे, उन्हनि जी वॾी महिरबानी जिन असांजे हिन प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणाइण में असां सहकार कयो आहे। सो ॻाल्हि खे अॻिते वधाईंदा हलूं। रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो स्टार्ट थी चुको आहे। नेकियूं कंदासीं, चङाई कंदासीं, भलाई कंदासीं, ऐं जेकी नेकी कनि था, भलाई कनि था या चङाई कनि था, उन्हनि खे वॾो रूहानी सुकून मिलंदो आहे। हीअ जेका परेशानी आहे न असां वटि, ख़ासि तौर ते जेका असां चवंदा आहियूं त मज़ो न आहे मन में, निंड कोन थी अचे, करार कोन्हे को, छो त असां अलाह जी रसीअ खे मज़बूतीअ सां जेको पकड़ण वारो सिलसिलो हुयो उहो घटाए छॾियो आहे। सुकून कंहिंसां ईंदो, असांजे अलाह जे ज़िक्र सां ई सुकून ईंदो आहे।
सही सो हुकूकुल्लाह त पंहिंजी जॻह ते पर हुकूकुल इबाद जॾहिं अदा कंदासीं जॾहिं ख़ल्क़ जी ख़िदमत कंदासीं त उन में असांखे जेका फ़रहत मिलंदी सुकून मिलंदो उन जो को नएं मज़ो ई मुल्क अलॻि आहे, आहे बिल्कुलु। ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे पर पाण वठूं था हिकिड़ो पहिरियां शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोटींदासीं त मुज़िम महिमाननि सां कचहरी बि कराईंदासीं तव्हां असांजी ॻाल्हि ॿुलबी हूंदी त पोइ ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन, मां सभिनी खे भली कार चऊं था सलाम रमज़ान में इरशाद असांखे नए महिमान ज्वाइन कयो आहे हुननि जो नालो ॿुधाईंदी हलां सिमरा ख़ान असां तव्हांखे भली कार चऊं था कीअं आहियो ठीकु आहियो ऐं हाणे जेकॾहिं किचन जी तरफ़ हलूं बिल्कुलु एॾी निगाह मुंहिंजी सिर्फ़ु फ्रूट चाट ॾेई हुई तव्हां चङो छो त ॻाल्हि कई आहे फ्रूट चाट तयारु थी वियो आहे मुंहिंजे ख़्याल में डिलीशियस लॻी पई ॾाढी माना डिस्प्ले जे लाइ तयारु आहे सो वाह वाह हाणे मूंखे मज़ो नथो अचे अञा आउं चवां थो त अञा इफ़्तार में अञा कुझु ॿियो बि हुजे छा ॿियो कुझु छा ठाहींदो करछी जामी शीरी वाह 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 सो मुंहिंजी ॻाल्हि ठही वई ॻाल्हि बिल्कुलु ॻाल्हि ठही वई हे ठाहियूं था ऐं हे कुदरती हरकत सां तयारु कयल आहे ऐं गुलाब संदल जी ख़ुशबू ऐं ज़ाइक़े सां गॾु आहे हिन में हीअ ॿुधाए छॾां की 4 चमचा अगरि असां विझूं था हिकु गिलास में ऐं अगरि हिकु जग ठाहियूं था त हुन में असां विझंदासीं अधु कप जेतिरो ठीकु आहे ऐं हिकिड़ी बोतल मां असां 9 जग ठाही सघूं था ज़बरदस्त एतिरी जी क्वांटिटी आहे 9 जग ठाहींदो 9 जग ठाही वेंदा वाह वाह सो वाह वाह बाक़ी इनमें खंडु विझण जी ज़रूरत न हूंदी आहे पाण एॾो मिठो आहे सुठो ठहियल आहे अच्छा इनमें खंडु विझण जी ज़रूरत न आहे वाह वाह 4 चमचा तव्हां हिकु गिलास जे हिसाब सां वाह 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 ऐं हिकु जग में अधु कप भरे सही विझंदो था करशी जामी श्री जो शरबत आहे जामे शीरी वाह वाह करशी जामी श्री जो गाढ़ो शरबत बि आहे वरी साओ गाढ़ो शरबत बि आहे ऐं साओ बि आहे इलायची जे फ्लेवर में हा। हे बि ॾाढो ज़बरदस्त आहे इनखे ख़ासि करे खीर में लस्सी में विझी पियो त ॾाढो ज़बरदस्त वाह टेस्ट ईंदो आहे। वाह वाह असां हिन जो बि मिल्क रोस्ट ठाहे सघूं था हा बिल्कुलु ऐं अर्के हुनजो बि आहे शुगर फ्री तमामु बल्कि- बहितरीन आहे जेके बल्कि शुगर गाढ़ी शरबत खे त आइसक्रीम जे मथां बि लॻाए सघो आइसक्रीम जे मथे बि लॻाए सघो था फालूदो इंशाल्लाह ठाहींदासीं फालूदो कस्टर्ड था हिन जे मथां बि विझी सघो फ्रूट था चाट में फ्रूट बि चाट विझी जे सघो था मथां हा अगरि थोरो 1 टेबल स्पून मथां स्प्रिंकल करे छॾो वाह वाह त उन खां तमामु शरबत सुठो तयार बि taste थी वियो ईंदो। साईं बिल्कुलु तयारु थी वियो आहे करशी जामी शीरी एतिरो जल्दी थी वियो। घुमाए कयो अथव वाह वाह माना फौरी तौर ते हल थियण वारो फौरी शरबत तौर आहे ते हल थियण वारो करशी जामी श्री करशी शरबत जामी शीरी। ॾाढो सुठो शरबत आहे ऐं पाकिस्तान में नंबर 1 फेवरेट शरबत आहे नंढपण खां जीअं तव्हां चयो त इहो पीअंदा था अचूं फ्रूट चाट बि ठाही अथई वरी ऐं तमामु डिलीशियस फ्रूट चाट लॻी पई तव्हांखे नज़र अचे पई केॾी सुठी ठहियल आहे परे हिनखे खाए जॾहिं ठाहियो त थधो करे पोइ खाइजो ॾाढो मज़ो ईंदो अच्छा माना हिनखे वरी फ्रिज में रखूं रखी न हा फ्रिज में रखी करे इनखे दोस्तनि फ्रीज खे करे चऊं था तेसीं ताईं रोज़ो खुले तेसीं ताईं फ्रिज में पियो हुजे साम्हूं पियो हूंदो त वाह त पाणी पाणी थो थिए असांखे बिल्कुलु रोज़ो खुलण जो तव्हां इंतज़ारु करियो बिल्कुलु बिल्कुलु फैसल साहिब तव्हांजी वॾी महिरबानी आहे जो तव्हां थोरे वक़्त में तमामु सुठियूं शयूं असांखे ठाहिण सेखारींदा आहियो लख तोरा तव्हांजा सो गॾो मुफ़्ती साहिब असां सां गॾु आहे पिर जी 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 बिल्कुल बिल्कुल रहमतुल्लाह साहब खुदा का जिक्र करें जिक्र मुस्तफ़ा ना करें वाह, वाह। हमारे मुंह में हो ऐसी ज़बां खुदा न करे वाह वाह सुभान छा अल्लाह ॿुधाईंदा सही दे कहिड़ी नात असांखे ॿुधाईंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला सय्यदिना अली व सय्यदतिना फातिमा व सय्यदतिना ज़ैनब व सय्यदिना हसन व सय्यदिना हुसैन वाला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम व बारिक व सल्लिम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद अल्लाह के शेर है दरे करार पर दुरूद अल्लाह के शेर है दरे करार पर दुरूद हजरत हसन हुसैन के किरदार पर दुरूद
अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद। मिठा मौला मुझा बारी नजर कर कारहम बारी। मिठा मौला मुझा बारी नजर कर कारहम बारी। सदा तौबा सदा तौबा सदा तौबा कया जारी नजर कर कारहम बारी। मिठा मौला मुझा बारी नजर कर कारहम बारी। मुझो धन दो थियो गंदो रहा थो सख्त शर्मिंदो। मुझो धन दो थियो गंदो रहा थो सख्त शर्मिंदो। उम्र बर्बाद बेकारी नजर कर कारहम बारी। उम्र बर्बाद बेकारी नजर कर कारहम बारी। मुझे नाकाम ती कोशिश पनाहूँ प्यों पिना पोशिश। मुझे नाकाम ती कोशिश पनाहूँ प्यों पिना पोशिश। मया तो मुझी मत मारी नजर कर कारहम बारी। सदा तौबा सदा तौबा सदा तौबा कया जारी नजर कर कारहम बारी। न अजमल खे गली काई सिर्फ ला तक न तू आई। न अजमल खे गली काई सिर्फ ला तक न तू आई। कंदो शाफी शिफादारी नजर कर कारहम बारी। मिठा मौला मिठा मौला मिठा मौला मुझा बारी नजर कर कारहम बारी नजर कर कारहम बारी। बेहतरीन दुआ तमाम बेहतरीन इहो अलाह साईं जो करम आहे रखियो जंहिं भरम आहे। बिल्कुलु, सभिनी जो बिल्कुलु भरम सही था रखिजे चओ। ऐं ॿियनि ब्रेक जो जी भरम तरफ़ तव्हां रखंदो जी। ब्रेक जी तरफ़ ब्रेक जो भरम रखो भला। बिल्कुलु ब्रेक जो भरम रखूं था। जी, केॾा न वञो असां सां गॾु रहिजो। सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान।
सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी भली ख़ार चऊं त तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में साही थोरी टिगी थी वई, पर वरी असां तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर थी वियासीं ऐं तव्हांखे असां तव्हांजो ई असांजो साथ बरक़रार रहंदो, बिल्कुलु बरक़रार साथ इफ़्तारी ताईं। सो हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं सुहिणो बणाइण में असां सहकार कयो आहे करशी जामेश्री वारनि। करशी जामेश्री पाकिस्तान नंबर 1 फेवरेट ऐं असांजो बि पसंदीदा आहे। ऐं न सिर्फ़ु इहो 100% ख़ालिस अरकियाट सां तयारु थींदो आहे, पर सुठी ॻाल्हि हिन में इहा आहे करशी जामेश्री में त हिन में पाणीअ जो हिकु फुड़ो बि इस्तेमालु न आहे कयो वियो, माना पाणी हिन में मिलायो न आहे वियो, मिलावट खां ई पाक आहे, ख़ासि अर्क सां तयारु थियल आहे। पोइ अफ़्तार हुजे या सहर हुजे, रौनक रमज़ान में पूरे पाकिस्तान में लाइट रिफ्रेशिंग करशी जामेश्री हर को पीअंदो आहे। सो आउं बि पीअंदो आहियां ऐं पिरह जी पसंदीदा इहा शइ आहे, मतिलबु मशरूब आहे। करशी जामेश्री में संदल ऐं गुलाब शामिलु कयो वियो आहे। ऐं ख़ासि तौर ते इहा बि ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं त जॾहिं ही करशी जामेश्री पाण पीऊं था, थधो जेकॾहिं आहे त पोइ मन बि थधो थी पवे थो, दिलि थधी थी पवे थी। रौनक रमज़ान सहर इफ़्तार में दस्तरख़्वान ते तव्हांजी ज़ीनत बणे थो करशी जामेश्री। ऐं करशी जामेश्री जे हवाले सां वरी इहो बि चयो वेंदो आहे त सिर्फ़ु असांखे न पर के कंहिंखां बि पुछा कंदासीं त उनखे बि 100% इन ते भरोसो आहे। ऐं इहो ई सबबु आहे त करशी जामेश्री न सिर्फ़ु नेशनली पर इंटरनेशनली तमामु घणा एवार्ड ऐं मञता सर्टिफिकेट माणे चुको आहे। रिफ्रेशिंग एनर्जी पहुचाइण लाइ जामेश्री करशी जो जेको आहे उहो 265 क्वालिटी टेस्टुनि जे मरहले मां गुज़रे थो। ऐं जेको शुगर फ्री हिन जो जेको पैकेट आहे बल्कि पैक या बॉटल आहे उहो 276 क्वालिटी टेस्टुनि मां गुज़री करे तव्हां असां ताईं पहुचे थो। त पूरे पाकिस्तान में सभु पीअंदा आहिनि करशी जामेश्री। आउं पीअंदो आहियां करशी जामेश्री। करशी जामेश्री जो शरबत थोरी देरि में अफ़्तार में असीं भरपूर नमूने सां पीअंदासीं। उन्यारा बि आहियूं, रोज़ेदार उन्यारो हूंदो आहे त करशी जामेश्री ॾे उनजी वधीक निगाह हूंदी आहे। ॿियो कंहिं ताउन कयो आहे प्रेस सां? अच्छा, मूंखे हिकिड़ी जेका ॻाल्हि आहे जिन जो हमेशह मूंखे रहियो आहे त का शइ प्योर आहे अॼु मूंखे मिली वई। ईअं न बिल्कुल सही, बिल्कुल बिल्कुल। जामेश्री सब पीते हैं, सब रोज रूह अफ़ज़ा, तलो, नेस्ले एवरीडे, पाकोला फ्लेवर्स, सूपी दस्तरख्वान, क्वीज वाइटल टी, ब्रिज पावर, मलका फूड, इनेक्स, अखुवत, GFC बिल्डर्स, फॉर मी, अल खिदमत फाउंडेशन, शारजा कुकिंग ऑयल, टैंक, SKMCH, ब्लैक रोज, 7 हर्बल, समर रस, डायमंड सुप्रीम फॉर्म, वकार बिल्डर्स, स्वीट फातिमा फर्टिलाइज़र। वाह, सभिनी जी महिरबानी जिन सां ताउन कयो आहे सुहिणे प्रोग्राम खे सजाइण में उन्हनि जो सहकार रहियो। ऐं स्पेशली रमज़ान जे जेको प्रोग्राम खे सजाइण लाइ ताउन कयो आहे। थोरी देरि में दस्तरख़्वान बि सजंदो, उते बि कुझु आइटम्स हूंदा, उन्हनि जी वॾी महिरबानी जिन सां सहकार कयो आहे। तव्हांजी बि वॾी महिरबानी जिन जेको असांजो प्रोग्राम ॾिठो पए। अॼु पहिरियों ॾींहुं हो, स्टार्ट वरितोसीं रमज़ान जो। इंशाअल्लाह हर ॾींहं ते रोज़ानो 5 वॻे तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं ऐं 5 वॻे हाज़िर थियण सां गॾोगॾु नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणींदासीं ऐं जेकी असां वटि उलमा इकराम हूंदा उन्हनि खां कुझु दीनी हाल अहिवाल बि ओरींदासीं। बिल्कुलु। सो मुफ्ती साहब ना भले तव्हां हलो मुफ्ती साहब सां गॾु को शॉर्ट को मैसेज अॼोके ॾींहं जे हिसाब सां को ॾियणु चाहींदो मुफ्ती साहब? क़ुरान मजीद जेका आयत असां ज़िक्र कई थे रोज़े जे हवाले सां, अल्लाह तबारक व तआला फरमायो लअल्लकुम तत्तक़ून। रोज़े जो मक़सद इहो आहे त इंसान मुत्तक़ी ऐं परहेज़गार बणिजे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस बि आहे, उन मां तर्जुमो तव्हांखे ॿुधायां थो टाइम जी किल्लत जे करे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेको शख़्स कूड़ नथो छॾे, कूड़ ते अमल करणो नथो छॾे, उन जे रोज़े जी अल्लाह तबारक व तआला खे का बि ज़रूरत न आहे जो हू बुख काटे या उञ काटे। इन जो मक़सदु आहे त असां जेकॾहिं रोज़ो रखूं था त इन रोज़े जे अंदरि असां इन सभिनी ॻाल्हियुनि ते अमल कयूं, न कूड़ ॻाल्हायूं, न धोखो ॾियूं, न फ़रेब कयूं, न ग़लति कमु कयूं। जेकॾहिं असां इहे सभु कमु कयूं था, कूड़ बि ॻाल्हायूं था, सभु कुझु कयूं था, त पोइ सम्झो त असां बुख ऐं जेको असां उञ काटियूं था, इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभु इन्वॉल्व हुजनि इन शइ जे अंदरि, सभु इन्वॉल्व हुजनि, तॾहिं इंसान जो रोज़ो क़ाबिल क़बूल आहे। इन जे करे अल्लाह तबारक व तआला मक़सदु ॿुधायो, या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिबा अलैकुम सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। तक़वा जो इहो मयार आहे त कूड़ ग़लति धोखो ये सब। बड़ी मेहरबानी साईं, तव्हां प्रोग्राम में आयो। शाहिद साईं तव्हांजी वॾी मेहरबानी, बहुत शुक्रिया जी आपका भी, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाए। बदर मुनीर साहब बल्कि अरशद लोधी साहब, अरशद लोधी साहब हैं। आखिर में विंदे नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणींदासीं। जी बिल्कुल, सिमरा खान का। सो असीं मां खां मोकिलायूं था, पिर सैयद इरशाद जागीरानी तव्हां खां मोकिलायूं था। असांखे दुआउनि में यादि रखिजो, पंहिंजनि में सहरी में इफ़्तारी में जॾहिं बि पंहिंजे लाइ हथु खणो त असां सभिनी खे ज़रूरु यादि रखिजो। अल्लाह तव्हांजो हामी नासिर हुजे। अल्लाह भाई।
मुस्तफा अता हो फैज़ हाज़री का कर लो नज़ारा कर मैं आपकी गली का या मुस्तफा अता हो। और एक बार तो दिखा दो रमजान में मदीना, एक बार तो दिखा दो रमजान में मदीना। बेशक बना लो आका मेहमान दो घड़ी का। बेशक बना लो आका मेहमान दो घड़ी का। या मुस्तफा अता हो। और उल्फत की भीख दे दो वास्ता मैं तुम्हें दूं। सिद्दीक का उमर का उस्मान का अली का। सिद्दीक का उमर का उस्मान का अली का। या मुस्तफा अता हो फैज़ हाज़री का। कर लो नज़ारा आकर मैं आपकी गली का। या मुस्तफा अता हो। अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान सलाम रमज़ान।